नालो बकली तू नालो मां तो के कौन वेचाई पल जलता पेचन जी तड़ी तो के वेची दो पिया नालो नालो खेला को मचलो कोने अच्छी वने कोई वेचा जलता पेचन जी कोई अचे ही न तो किए प्यारी बीठो बकरी बकली छे मा दिखाए जला बीठो है तो जला मालूम अचन बकली मां जी दिशन भला डेवणी आए आ डेवली ता है ना वैला घणे में गले में 50,000 जी आ 50,000 20,000 वठ 20,000 जी बकली हाँ टेम छा वानी गाल मुंह धो साफ पाली छा 25 वठ भला अले चला बेला कुकुल ने मिलदी है लाख रुपए जी बकलिया में मजबूरी में रीदो पे 50,000 में पाए भला हाँ हाल चौका जवाब या वठन ला खोलन वैला बेला औरा बकरी खपाण ला बिठावरा हाँ छे बकली खपान ला बिठाऊं अच्छा हाँ वाह 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 पो छा रेट आहे थोड़ो बुधाजो बकली छे उहे लाख रुपए जी आ मतलब है लाख रुपए जी बकली आ पल माखे जलाता पेचन जी इंजे कले में 50,000 में खपाया तो 50,000 तो वरी भी घणा आहिनि थोड़ो रियात करो ना चाहिए 50,000 पूलो हल शाम जो पारा 40,000 ॾेई तो हथ कढेस यार चलियो ही चलो 50 का रुपयो घट न थींदो 50 50 50 बच ये न कर बकरी मुखे भी वणी भैया ठही वन बस 40,000 कोड़ तई न अले बाबा माखे जोला था तडी मां वेचा तो ना तो कौन वेचा आई बकली रोक ॾींदो मैं 40,000 रोक उहे केले तू उधार कलाया तो के मां चलिया भेला व्यापार कंदा पिया छा झेड़ो मां बुधी आयो मां चो शायद विड़ी पियन यार विली कोनु पिया बकली वेच लिया माखे अच्छा तुंजी बकरिया वठणी हिन के बकरी मुखिया घणा कहे तो पैसा भाऊ चाहे तो 50,000 मां चाहे तो 40 ॾींदो मैं हथ कढेस यार हाणे तू समझो कर ना इन गाल के दौर काथे वनी बीठवा तू कुकड़ तो नथो वठी हाँ ना जे बकली लाख रुपए जी बकलिया माखे पैसा जी जलाता तडी 50 में वेचा तो मां बकली मां सौदो कराए दिया यार हाँ कराए दे तो वाह वाह हाँ हाँ आ हिकड़ो मिनट है दिया बेखबर भाऊ बकरी तो के पसंद आ जी भाऊ बकरी तो माशाल्लाह ॾाढी सुठी आहे मुखे पसंद आहे पर ॾे कोन थो छो ना ॾींदो इहा केड़ी वडी गाल आ हू घणा कई बीठवा वो 50,000 चए थो तू घणा ॾींदेस मां 40,000 जे कदे इहा बकरी मां तो के 30,000 में वठाए दिया त पोए वो तो वारो कर भाऊ तो न थोड़ा थींदा 30,000 में वठी दे भला इए ना मुंजी हिकड़ी शर्त थई केड़ी शर्त रुपया 2,000 वठ दो साईं निभागा मां ॾिनो माई हे वठ वारो कर दे हे वठ बस मुखे ये बकरी वठी दे 30,000 में तू इते भी मां उनके ठाए अचा जल्दी ठाया फाइनल अदा घणो रेट आ यार तो के केतला चकल समझाया 50,000 लेट आ 50,000 50,000 50,000 का रुपयो घाट कोने बच ओ त तोरो सौदो यो ठयो पयो आ टायो पे वालो कल 50,000 दे ओ भाऊ बकरी मां पान कौन थो वठा हो हमरा वठे तो अच्छा बेखबर कई माल जो आयल आ यार मां छुपू जो आयो आ यार भुख भी घणी लगी हुंदई पानी वगैरह पीतो थी दा कौन यार थदो पानी भी को नहीं पीतो मां तो लाए बोतल वठी अचां थदी बोतल वतिया ओ दा एक मिनट है देता ओ भाऊ जी तो आरो सौदो ठयो पयो आ ठयो पियो न हाँ तू इते भी मां बोतल वठी अचां हिंजे लाए तू भी पी जाई भाऊ हल वठिया जल्दी ठीक आ जल्दी कला मालूम भलो आ चई हु बई बकरी जे सौदे ते ठहन या ना ठहन मुखे फर्क कौन थो पए मुंजी त 2,000 दिहाड़ी ठही वई ना मोगे जी मार खबर न चल 1 कलाक खां पोए यार कलाक थियो कोड आयो बच मां हला बियो छा हला काडे भी है हाँ बकरी दे न काडे हला दे 50,000 50 ना 30,000 मुंह भलो थी मां जो 40 में न दिया पे 50 का घाट कोने वाले इनके 30,000 में दियो देखो भाऊ की सौदो ठायो तू जो चाहे हां ठायो सौदो अले 50 में मां के चाहिए ना चलिया बस मां नडी तो बकरी मां 30,000 में वठंदो मैं चंपा ऐलान तो मैं 50,000 जी बकलिया इनके 3 में दियो मोतबल के